कंबर जे बागुदेरो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जो तामीराती कम इंतजामिया जी बेध्यानी सबब 2 वरियन खां रोलड़े जो शिकार है। रहवासियन फतेह मोहम्मद गोपांग, मीर मोहम्मद, रवाल खान ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त स्कूल जी बिल्डिंग जो कम 2 वरियन खां हलंदड़ हो, पर 7-8 महीननि खां उहो कम बंद पियल आहे। हुननि चयो त स्कूल जो कम मुकमल न थियण सबब संदन ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हू आला इख्तियारनि खे अपील कनि था त स्कूल जो कम जल्द मुकमल कयो वञे। महिरबानी करे बाला ऑफिसरनि खे असांजी अपील आहे त महिरबानी करे हे स्कूल जल्द में जल्द तैयार कयो वञे। स्कूल जे हेड मास्टर अहमद अली बिरोही ॿुधायो त संदसि स्कूल में 800 खां मथे शागिर्द पढ़नि था। इमारत जे तामीराती कम सबब ॿिए स्कूल में शाम जी शिफ्ट सबब घटि ॿार अचनि था। अकेडमिक क्लासिस हलाए रहिया आहियूं त असां वटि डिस्टर्बेंस थी रही आहे, ॿार काफ़ी निकिरी रहिया आहिनि, दाख़िला घटि थी रही आहे, एनरोलमेंट वञी हाणे 500 ते पहुती आहे। हुन अपील कई त नोटिस वठी संदन ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk